नाज़िन घोटकी वेझो पाणी जे वारे ते वियल टे ॻोठाणा मुबैना तौरु अगवा थी विया आहिनि। उन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे मेराठी जो रिपोर्टर एहसान खलवर। जी एहसान, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, गेमड़ो थाने जी हद आहे, ॻोठ आहे बरादी मीरबार, जिते चाचो गुलाम मुस्तफ़ा मीराणी ऐं संदसि ॿ भाटिया गुल मोहम्मद मीराणी, हबीबुल्ला मीराणी ज़मीन ते पाणी जे वारे ते वियल हुआ त उन्हनि खे नामालूम हथियारबंद मुबैना तौरु टिनिनि ॼणनि खे अगवा करे विया आहिनि। अगवा जे अहिड़े इतलाह खां पोइ जेके मीराणी बिरादरी जा माण्हू आहिनि ऐं मुगविन जा जेके वारस आहिनि उहे ऐं गेमड़ो थाणे जी पुलिस हथियारबंदनि जे पेरनि जे पुठियां जेको आहे कचे वारे इलाइक़े ॾांहुं जेके आहिनि उहे रवाना थी विया आहिनि। हिन वक़्तु जेके मुगविन जा जेके वारस आहिनि उन्हनि जो इहो चवणु आहे त कचे जो इलाइक़ो आहे जेको दरिया सिंधु दरिया सां जेको उहो इलाइक़ो सिंधु दरिया जो इलाइक़ो ॿुधाए पियो वञे त उते मुगविन जे पेरनि जे पुठियां उते पहुतल आहिनि। जॾहिं त जेके गुलाम मुस्तफ़ा मीराणी ऐं उन्हनि जा जेके ॿ भाटिया आहिनि गुल मोहम्मद मीराणी, हबीबुल्ला मीराणी खे उन्हनि जो इहो चवणु आहे त हथियारबंदनि उन्हनि खे सिंधु दरिया खां जेको आहे उहो पार तरफ़ जेको आहे खणी चुका आहिनि ऐं पुलिस बि हिन वक़्तु जेका आहे उते मुगविन जे वारसनि वटि पहुची चुकी आहे। जी एहसान, अवां जी महिरबानी।